शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी जे इकनॉमिक डिपार्टमेंट तरफ़ां सचल ऑडिटोरियम हॉल ख़ैरपुर में सरसब्ज़ ख़ैरपुर शहर जे उनवान सां हिकु अहम सेमिनार थी गुज़रियो, जंहिंमें शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर ख़लील अहमद आबू पोटो महिमान ख़ासि तौरु शिरकत कई। इन मौक़े ते शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी जे शागिर्दनि, मौजूद शहरनि, सहाफ़िन समेत मुख़्तलिफ़ स्कूलनि जे शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि वॾे अंग में शिरकत कई। सेमिनार खे शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर ख़लील अहमद आबू पोटो ख़िताब कंदे चयो त हिन सेमिनार जो मक़सदु पंहिंजे शहर खे साफ़ सुथरो ऐं सरसब्ज़ बणाइणो आहे। वणनि जी कटाईअ सां माहौल ते मनफ़ी असर पवनि था, जिन सां मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं बीमारियूं पिणु जनम वठनि थियूं। हिन चयो त अचो त गॾिजी माशरे जे मुख़्तलिफ़ स्टेक होल्डरनि ताईं हिन प्रोग्राम ज़रिए हिकु पैगाम पहुचायूं त जिते बि मौक़ो मिले वण पोखियूं ऐं पंहिंजो मुस्तक़बिल ठाहियूं। हिन चयो त ख़ैरपुर शहर रियासत खां वठी सरसब्ज़ ऐं शादबाद रहियो आहे। ख़ैरपुर जा समूरा शहरी हिन मुहिम में भरपूर हिसो वठनि। इन मौक़े ते चेयरमैन इकनॉमिक डिपार्टमेंट मोहम्मद सलीम राहू पोटो, प्रोफेसर असद रज़ा आबदी ऐं ॿियनि मुक़ररीन पारां इन मौज़ूअ ते तफ़सीलनि सां रोशनी विधी वई। इन खां अॻु सचल ऑडिटोरियम खां मरियम तौबत ताईं ॿूटा पोखण बाबति जागृता रैली पिणु कढी वई। कैमरामैन जान मोहम्मद सां गॾु अली जाफ़री, सिंध टीवी न्यूज़, ख़ैरपुर।